मां जो कुछ अल्लाह से मंजूर व मकबूल फरमाए। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ॿिए लिखियो आहे त उमर साईं जे बारे में कुझु ॿुधायो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए मौक़े ते ईअं बि कबो। इमामनि सगुरनि जे बारे में अल्लाह जी महिरबानी सां ॻाल्हायो अथमि। अल्लाह ताला मंज़ूर मक़बूल फरमाए। डॉक्टर साहब हिते कुझु मौली साहब चवनि था त 10 मुहर्रम ते तव्हां पंहिंजे पुट जी शादी कराई आहे। अञा त मुंहिंजा छोकिरा नंढा आहिनि, अञा ख़बर न आहे, मतां भुलिया हुजनि हमरा। सहाबा किराम जे बारे में असां सभु सहाबनि सगोरनि जा नौकर हूं। अल्लाह ताला मंजूर मक़बूल फरमाए। पर मां चयो थम त असां असहाब मोहम्मद जा भी नौकर हूं, आले मोहम्मद जा भी नौकर हूं, अहले बैत मोहम्मद जा भी नौकर हूं। दुआ खाग में कोई दोस्त न उथे, दुआ में अल्लाह सी बानन के मजदूरी दींदो आ। तव्हां काफ़ी वक्त खां वेठा हो, तव्हां मेहनत कई आहे, बिना मजदूरी वठण जी ईअं हया था वञे। चरिया चइबो तव्हां दुआ खाग में कोई न उथे, दुआ में अल्लाह ताला बानन के मजदूरी दींदो आ। शन अल्लाह तबारक व तआला असां जे हिन इज्तिमा खे मंजूर व मक़बूल फरमाए। जिहाद जे लाइ अल्लाह जी मेहरबानी सां ही सॼी जमात मुजाहिदन जी जमात आहे। जिहाद जा 3 क़िस्म आहिनि। मर्रा मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिहि फइल्लम यस्तति फबिलिसानिहि फइल्लम यस्तति फबिक़ल्बिहि वज़ालिका अज़अफुल ईमान औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सजन पाण फरमायो आहे, जेकॾहिं तव्हां खे ताक़त आहे त तव्हां हथ सां जिहाद कयो। तव्हां खे इहा ताक़त कान्हे, तव्हां कमज़ोर हो, त ज़बान सां जिहाद कयो, ज़ुल्म जे ख़िलाफ़ ॻाल्हायो। ऐं जेकॾहिं तव्हां खे एतिरी ताक़त बि नाहे त पोइ कम अज़ कम तव्हां उन्हनि जो साथ त न ॾियो, दिल में त ज़ालिमन के ज़ालिम समझो। अल्हम्दुलिल्लाह असांजा मुजाहिद उलमा पूरे मुल्क में हक़ ऐं सच जे परचम के सर बुलंद कयूं बीठा आहिनि। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे कावशुनि खे मंज़ूर मक़बूल फरमाए। तव्हां असां ते कावड़ियल हो त तव्हां शीयन खे छो था मारियो? मां त इहा ॻाल्हि कई कान्हे। हेठो लिखियो त पोइ हुज़ूर साईं बि खोड़ काफ़र मारिया हा। घणा काफ़र हुज़ूर मारिया हा ॿुधायो मूंखे। हुज़ूर साईं जन लखें काफ़रनि खे मुसलमान कयो। असां चऊं था त तव्हां मेहनत कयो, माण्हुनि खे सम्झायो। हुज़ूर साईं जन फरमायो त जेकॾहिं तव्हांजे मेहनत जे करे हिकिड़ो माण्हू बि सुधरी पियो त तव्हांजे जन्नती हुजण जे लाइ उहो काफ़ी आहे। पर जेकॾहिं को नथो मञे तव्हांजी ॻाल्हि त उनजो पुछाणो तव्हां खां न थींदो। हुज़ूर साईं जन वाइज़ कयो, अबू जहल अबू लहब न मञियो, उनमें पैगंबर जे नबूवत जो क़सूर त कोन्हे। असांखे मेहनत करणी आहे, कम करणो आहे, कोशिश करणी आहे। हिदायत अल्लाह जे ज़ात जे हथनि में आहे, असांजे हथनि में कान्हे। डोकरी वारे मौली साहब चयो आहे त डॉक्टर साहब पंहिंजे पुट जो नालो यज़ीद रखियो आहे। अहिड़ो चंडरो पुट मूंखे खपे ई कोन थो। इमाम हुसैन साईं ऐं यज़ीद जे झेड़े में असांजो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़िह आहे। असां कल्ह बि हुसैनी हुयासीं, अॼु बि हुसैनी हूं। असां कल्ह बि सुहिणे हुसैन जे दुश्मननि ते लानत कई आहे, असां अॼु बि सुहिणे हुसैन जे दुश्मननि ते लानत था कयूं। बाक़ी हाणे जेकॾहिं के मोला कूड़ ॻाल्हाए माण्हुनि खे गुमराह था कंदा, कूड़ कंहिंजे पीउ जो त कोन्हे। अब तरसाली साईं कमर में असांजा प्रोग्राम नथा थियनि। साईं हुसैन शाहवारा कनि था, पोइ छा कयूं? को ज़िक्र कयो, अलाह को दुआ घुरो। ॿियो छा कंदो बाबा? मां तव्हांखे चवंदो विढ़ो, मां कोन चवंदुसि। शेरनि जे बारे में तव्हांजो छा ख़्याल आहे? जेके शेर क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ हुजनि उहे जाइज़ आहिनि, ऐं जेके शेर क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हुजनि उहे नाजाइज़ आहिनि। जेकॾहिं को